अमलदारनि खां असां एजाज़ रिकॉर्ड था करायूं त जेको आहे सो असांजो तदारक कयो वञे। हर साल क़ुर्बान गाह हो असां जूं ज़मीनूं हे ॿोड़े थो छॾे, असांखे बर्बाद करे छॾियो आहिनि। असां हर माण्हूअ खे तव्हां कई आहे, असां वीडिया चाढ़िया आहिनि, हर माण्हूअ खे असां अपील कई आहे, DC खे बि अपील करे चुका आहियूं असां, पर असांजी केर बि तदारक कोन थो करे। इन जे करे असां वरी बि हे एजाज़ रिकॉर्ड था करायूं त असांजो तदारक कयो वञे। ऐं हीअ ज़मीनूं असांजूं इन जे करे थो ॿोड़ाए त हीअ असांजूं ज़मीनूं ॿोड़ाए असांखां अधु रक़म में माना हे वसूल करे ख़रीद करे हो असांजूं हे ज़मीनूं 200 खां 250 एकड़ जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं ज़मीनूं ॿुधी असांजूं हर साल ॿोड़ाए थो छॾे। असां हर हिकु हारीअ जो माना 2 2.5 जरेबनि 3 जरेबनि ते 5 जरेबनि ते असांजो 60,000 70,000 ख़र्च थियो आहे। असां DC दादू मुख़्तियार कार कैन शाह उन खे अपील था कयूं त असांजो हक़ कयो वञे।